थर फाउंडेशन ब्लॉक 2 जे नौजवाननि लाइ वोकेशनल ट्रेनिंग की शुरुआत करे छॾी। अॻूणे मुमलिकती वज़ीर डॉक्टर महेश कुमार मलाणे, CEO हबको सलीमुल्लाह मेमन, डायरेक्टर साइट सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी अज़हर मलिक, थर फाउंडेशन के जनरल मैनेजर फरहान अंसारी, EPTLJGM ज़िया हैदर, सुशील कुमार मलाणे ऐं ॿियनि वोकेशनल ट्रेनिंग जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब के ख़िताब कंदे डॉक्टर महेश कुमार मलाणे चयो त थर फाउंडेशन जो वोकेशनल ट्रेनिंग वारो क़दम बहितरीन आहे, जंहिंजो थर जे नौजवाननि खे फ़ाइदो थींदो। CEO हबको सलीमुल्लाह मेमन चयो त ही नौजवान थर जो असासो आहिनि, खेनि हुनरी ॼाण मिलंदी त संदन मुस्तक़बिल बहितर थी पवंदो। सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी के डायरेक्टर साइट अज़हर मलिक चयो त थर फाउंडेशन हुनर फाउंडेशन ज़रिए जंहिं वोकेशनल ट्रेनिंग जो आगाज़ कयो आहे उहो लाभाइतो साबित थींदो। जनरल मैनेजर थर फाउंडेशन फरहान अंसारी चयो त कंहिं बि इंडस्ट्री लॻाइण जे लाइ तरबियत याफ़्ता फ़र्द जी सघ घुर्बल हूंदी आहे। थर फाउंडेशन जी पूरी कोशिश आहे त मक़ामी नौजवाननि खे वोकेशनल ट्रेनिंग ज़रिए उन्हीअ जे लाइ अहल बणाइजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।